कराची जे इलाइक़े बल्दिया टाउन में मुर्शिद अस्पताल में नर्सिंग स्कूल तरफां एकता प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें वॾी तादाद में डॉक्टरनि नर्सिंग स्कूल जे स्टाफ ऐं नर्सनि वॾी तादाद में शिरकत कई। मैं मोहम्मद अकबर हुसैन इंग्लिश लेक्चरर हूँ मुर्शिद स्कूल ऑफ नर्सिंग में, और मुर्शिद स्कूल ऑफ नर्सिंग और मुर्शिद हॉस्पिटल की तरफ से इनेकाद किया गया कल्चर डे का। और इस कल्चर डे आपको पता है पाकिस्तान में डिफरेंट सकाफ़त हैं। पाकिस्तान में सिंधी, बलोची, पठान, कश्मीरी और इसके अलावा सराइकी और इसके अलावा बेशुमार कल्चर डे तो हमने तमाम हमारे स्टूडेंट्स ने, हमारे होनहार स्टूडेंट ने, अभी जो हमारा कल्चर डे था वो तमाम सकाफ़त के ऊपर था। लेकिन आपको पता है जैसे कि 4 दिसंबर को सिंध कल्चर डे आने वाला है और ये पूरी दुनिया में मनाया जाता है सिंधियों का सकाफ़त डे। तो मैं अभी से आपको कहता हूँ एडवांस में हैप्पी सिंधी कल्चर डे ऑन 4 दिसंबर। हिते असां मुर्शिद हॉस्पिटल में मुर्शिद नर्सिंग स्टूडेंट हिते असां सेलिब्रेट कयो आहे कल्चर्स डे, जंहिंमें मुख़्तलिफ़ कल्चर हुआ 4 पंजाबी, सिंधी ऐं पश्तून, बलोच। असां सुठे नमूने हिते असां शयूं पुराणे जेको सकाफ़त जूं आहिनि असां हुते असां आंदियूंसीं ऐं खाधो वग़ैरह हुते ठाहियोसीं। असां ॾाढी मतिलबु धूमधाम सां सुठो कयो आहे। ऐं 4 तारीख़ ते इंशाअल्लाह उन जी बि तयारी आहे। कराची में सुठे नमूने रैलियूं वग़ैरह कंदासीं ऐं सुठो तयारी कई आहे। तंबूरे साहब अब्दुल लतीफ़ साहब चयो, तन तस्बी मन मणियो दिलि दंबूरो जन, तंदू जी तलब जूं वैदत सी वजन, वैद ला शरीक ला उहो राग रगन से सुताई सुमन निंड इबादत जन जी। जीअं त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकु बैत आहे, जे रोअण सां रिझी, जे रोअण सां रिझी त रातो ॾींहुं रोआं, जे रोअण सां रिझी त रातो ॾींहुं रोआं, लाड़े लुड़क अखियुनि मां बा पेरे हुत पवां, ही धरती सभु धोआं, लुड़कन सां अब्दुल लतीफ़ चए। मैं स्टूडेंट हाँ मुर्शिद स्कूल का। अज साढ़े इत्थे प्रोग्राम होया और असी पंजाबी कल्चर में रिप्रेजेंट किया। तो मैं तुहानू एक शेर सुनाना पंजाबी का। बाबा बुल्ले शाह का शेर है, कहंदे ने, फुल्लां दा तू अतर बना, अतरां दा तू कढ दरिया, दरियावां विच फिर मच्छियां वांगू तारां ला, फिर भी तेरी मैं नहीं मुकनी, पहले अपनी मैं मुका। थे मुर्शिद स्कूल ऑफ नर्सिंग च असां सारे कल्चर मनाए ने ते अगे जिहड़ा सिंधी कल्चर है उहदी भी साड़ी तैयारी, वो भी असां कल्चर करांगे। ते बाकी एक बाबे बुल्ले शाह दा शेर है, वो मैं तैनूं शेर सुणावांगा। मेरे इश्क दे विच माशूक ना हो, ना अज तक गलत निगाह कीती, तेरी हर मुलाकात मैं इंज कीती जिवें मूसा नाल खुदा कीती, एक तेनू रब नहीं कह सकिया बाकी सारी रस्म अदा कीती। हिकु असांजी पंहिंजी मादरी ज़बान मारवाड़ी ज़बान में मूंखे ॿुधाईंदुसि हीअ शयूं असां ठाहियूं आहिनि ऐं हिन शयुनि खे अॻे दौर में कहिड़े ते इस्तेमालु कंदा हुआ सिंध जी सकाफ़त जे हिसाब सां मूंखे ॿुधाईंदुसि। जीअं त हितां असां ठाहियो आहे जंड। अॻे दौर में जंड जेके और चकी न हुजण जे करे औरतूं वग़ैरह जेको अटो वग़ैरह पीअंदियूं आहिनि जंड में पीअंदियूं हुयूं ऐं उनखां पोइ असां भरपूर तैयारी कई आहे। प्रिंसिपल हूँ स्कूल ऑफ नर्सिंग मुर्शिद हॉस्पिटल में, और मुर्शिद हॉस्पिटल 1985 से स्कूल ऑफ नर्सिंग जो है वो काम कर रहा है। डिफरेंट डिग्री प्रोग्राम, डिप्लोमा प्रोग्राम नर्सिंग से रिलेटेड, मिडवाइफ से रिलेटेड अल्हम्दुलिल्लाह हमारे पास हो रहे हैं। टेक्निकल प्रोग्राम्स भी हो रहे हैं। अभी कल्चर डे बेसिकली 4 जो पाकिस्तान के मेन कल्चर्स हैं, सिंधी, बलोची और KPK और पंजाबी, ये 4 कल्चर्स को स्टूडेंट्स ने अलग अलग प्रेजेंट किया। उन्होंने अपने खाने, अपना अटायर जो टोटल था वो उन्होंने गेटअप, बच्चों ने सारी चीज़ें बताई। और बेसिकली इसमें जो मेन हमारा जो ऑब्जेक्टिव था, ऑब्जेक्टिव ये था कि कल्चर, हेल्थ एंड सोसाइटी को फोकस करना था कि सोसाइटी के हवाले से, कल्चर के हवाले से हमें जो बीइंग हेल्थ केयर प्रोवाइडर्स क्या क्या चीज़ें हमें पता होनी चाहिए और हमें सोसाइटी में क्या क्या चीज़ें जाके बतानी है। असां जेको अॼु सेलिब्रेशन करी रहिया आहियूं, कल्चर डे करी रहिया आहियूं, जेको कल्चर डे माना पाकिस्तान जे अंदरि जेके कल्चर यूज़ थींदा आहिनि उन्हनि जे बारे में असां मुख़्तलिफ़ स्टडी कई आहे, जेको असांजे नर्सिंग जे फील्ड सां रिलेटेड आहे। उन खां बावजूदि असां हिते उन्हनि शयुनि खे रिप्रेजेंट कयो आहे। कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जंहिंमें मोस्टली पेशेंट ईंदा आहिनि जेके असां लाइ रिफ्यूज़ कंदा आहिनि कंहिं डाइट लाइ, या हुनखे कंहिं असां कल्चर जे हिसाब से हुनखे गाइड नथा करे सघूं। हुन कल्चर खे असां मुख़्तलिफ़ कल्चरनि खे रिप्रेजेंट कयो ताकी असांखे ख़बर हुजे कहिड़े कल्चर में कहिड़ी शइ जो एहतियात कयो वेंदो, कहिड़े कल्चर में कहिड़ी शइ खाई वेंदी। जीअं हिंदू कम्यूनिटी में नॉन वेजिटेड हूंदा आहिनि, उहो बि असां सिंधी कल्चर में असां रिप्रेजेंट कयो ताकी उहो ॿियूं शयूं कोन कंदा आहिनि। ऐं मां पाण सिंधी आहियां। असां सिंधी कल्चर डे जे हवाले सां 4 दिसंबर जे हवाले सां असां तैयारी करे रहिया आहियूं ऐं हुनखे बि इंशाअल्लाह सुठे नमूने सां भरपूर नमूने सां असां हिते रिप्रेजेंट कंदासीं। मुर्शिद स्कूल ऑफ नर्सिंग एंड मिडवाइफरी में एज़ अ लेक्चरर कमु कयां पई। असल में असां वटि नर्सिंग जे करिकुलम में हिकु सब्जेक्ट हूंदो आहे जंहिंजो नालो आहे कल्चर, हेल्थ एंड सोसाइटी। उन में स्टूडेंट्स जी हिकिड़ी असाइनमेंट हूंदी आहे त जेके बि डिफरेंट कल्चर्स आहिनि स्पेसिफिकली पाकिस्तान जे अंदरि उन्हनि खे रिप्रेजेंट कयो वञे, जंहिं ते उन्हनि जी ग्रेडिंग वग़ैरह बि थींदी आहे। त बेसिकली अॼु असां उन जो ई पूरो एहतमाम कयोसीं जंहिंमें स्टूडेंट्स जेके असां वटि पोस्ट आर आहिनि ऐं जेनरिक BSN 2nd सेमेस्टर ऐं 6th सेमेस्टर जा स्टूडेंट हुआ,
उन्हनि पूरो कल्चरल इवेंट पंहिंजो कयो जंहिंमें पाकिस्तान जे तक़रीबन सभिनी कल्चर्स खे रिप्रेजेंट कयो वियो, सिंधी, बलोची, पंजाबी, पख्तून ऐं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में सभिनी पंहिंजे पंहिंजे कल्चर के रिप्रेजेंट कयो। मैं यहाँ नर्सिंग लेक्चरर के तौर पे काम कर रही हूँ मुर्शिद स्कूल ऑफ नर्सिंग में। आज हम लोगों ने मुर्शिद स्कूल ऑफ नर्सिंग की तरफ से जो है कल्चर डे को मना रहे हैं, जिसमें हम लोग सिंधी को, बलोची को, जितने भी हमारे पास पाकिस्तान में कल्चर है उनकी खूबसूरती को जो है हमने आज एक प्रोग्राम के थ्रू जो है आयां किया गया है। उसमें बच्चों ने बहुत सारे डांस किए, टैबलो किए और सिंधी कल्चर को, बलोची कल्चर को, पश्तो कल्चर को और ख़ास तौर पर पंजाबी कल्चर को जो है ना रिप्रेजेंट किया है। जैसे कि 4 को सिंधी कल्चर डे आने वाला है तो उसकी हमने भरपूर तैयारी की हुई है और उसके हवाले से जब हम कल्चर डे सेलिब्रेट कर रहे थे तो इसके लिए ये हमने वॉल आर्ट की वॉल तैयार की है, जिसमें अजरक को हमने दिखाया हुआ है और साथ में उसके हिस्टोरिकल जो प्लेस होते हैं उनको, सिंध के मैप को, और इसमें शाह अब्दुल लतीफ़ है और जैसे कि आप देख सकते हैं इसमें मक्के का कब्रिस्तान है, उमर कोट वगैरह, उनके डांस को, हर चीज़ को हमने रिप्रेजेंट किया है। नर्सिंग स्कूल जे शागिर्दनि वजन वधायो त 4 तारीख़ ते केटीअ जे सिरे हेठि सकाफ़ती ॾींहुं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो। कैमरामैन अनवर सुमरो सां गॾु मुनीर सुमरो, KTN न्यूज़, बल्दिया टाउन, कराची।